शहदादपुर में कपह की बेहतर पैदावार ऐं जदीद ज़रिए तरीक़नि बाबति ॼाण ॾियण जे लाइ बायर पाकिस्तान तरफ़ां शहर के मुक़ामी शादी हाल में एक सेमिनार कोठायो वियो, जंहिंमें आबादगार माहिरनि कपह जे पैदावार वधाइण बाबति ॼाण ॾिनी। सेमिनार में पूरे ज़िले के ज़िम्मेदार, आबादगारनि, समाजी माण्हुनि ऐं सहाफ़िन वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते अॻवाननि महरान टीवी सां वीचार वंडींदे चयो आहे त ये जेको जे प्रोग्राम में पाण हींअर बीठा आहियूं, इहो बायर क्राफ्ट साइंस वारनि जी तरफ़ खां शहदादपुर में थिए पियो। ऐं अहिड़ा प्रोग्राम हक़ीक़त में जेके आहिनि से आबादगार जे ॼाण लाइ असांजे गवर्नमेंट डिपार्टमेंट जेके एग्रीकल्चर जा उन करणु घुरिजे, पर उहे त बिल्कुलु कोन पिया कनि। कंहिं बि क़िस्म जो कमु जेको आहे सो एग्रीकल्चर एक्सटेंशन या जेके ॿिया इदारा आहिनि उहे कोन पिया कनि। ऐं इहा बि सुठी ॻाल्हि आहे त पोइ प्राइवेट सेक्टर में जेके पेस्टिसाइड जी कंपनीज़ आहिनि या जीअं बायर क्राफ्ट साइंस आहे, उहे हिकिड़ा वॾी बिग गैदरिंग कराई अथनि ऐं हिकिड़ा सुठी ॼाण जेका आहे असांजे आबादगारनि खे मुहैया कनि पिया। जंहिंमें असांजो आबादगार प्राइवेट सेक्टर ते जेको आहे सो उन जे रहम करम ते आहे, गवर्नमेंट जा इदारा त बिल्कुलु कोन पिया कमु कनि। ऐं असां मुतालबो कंदासीं हुकूमत पाकिस्तान खां, हुकूमत सिंध खां, त हू इहे जेके गवर्नमेंट जा इदारा आहिनि उनखे मुतहरिक कनि त जीअं आबादगारनि खे ॼाण वधीक मुहैया थिए ऐं बहितर फसल बहितर पैदावार खणी हू पंहिंजो जेको आहे सो ज़िंदगी सुठे नमूने सर्वाइव कनि। जीअं त अॼु ही बायर क्राफ्ट साइंस जो जेको सेमिनार आहे, उन सेमिनार में जेके दवाऊं ॿुधायूं पियो वञनि ऐं प्रोग्राम जेको कयो पियो वञे त ही कंपनी मल्टीनेशनल कंपनी आहे ऐं हिन जा प्रोडक्ट्स तमामु सुठियूं आहिनि ऐं असां काफ़ी अरसे खां वठी इस्तेमालु कंदा पिया अचूं ऐं हिन वटि तमामु वॾी रेंज आहे। ऐं ही जेको आहे सो हिन जी जेको आहे जेका दवाऊं आहिनि उहे बि जानदार आहिनि। ऐं हींअर जेको फुटी जो फसल आहे उन में पेस्ट प्रॉब्लम जेको आहे पंहिंजो जेको आहे हिकिड़ो वधीक आहे हींअर, त हिननि जो ही वक़्ताइतो जेको प्रोग्राम आहे उम्मीद आहे त जेको आहे फसल खे वधीक फ़ाइदो थींदो ऐं जेको आहे उम्मीद आहे त असांजी फुटी जो फसल आहे जेको बीमारियुनि खां बचत में रहंदो। अॼु असां जेको ही प्रोग्राम मुनक़द कयो आहे कपह जी बहितर पैदावार वठण जे लाइ कयो आहे ऐं गुज़िरियल 5 सालनि खां वठी असीं प्रोग्राम कंदा अचूं था ऐं मक़सदु सिर्फ़ु हिकिड़ो ई आहे त छो त सभिनी दोस्तनि खे ख़बर आहे त ही कपह जेका आहे उहा बैक बोन आहे एग्रीकल्चर इकोनॉमी जी। त इहो जॾहिं हलंदी तॾहिं ई मुल्क जेको आहे उहो तरक़ी कंदो। त उन जी बहितरी जे लाइ असांजी हिकिड़ी कोशिशि आहे बायर पाकिस्तान जी, त जेको आहे असीं आबादगारनि जी रहनुमाई कयूं, जेके मर्ज़ अचनि था, जीत अचनि था, सुंडियूं अचनि थियूं, उनजो बहितर कंट्रोल ॾियूं। लिहाज़ा असां ज़िले सांगड़ जे अंदरि शहदादपुर सिलेक्ट कंदा आहियूं। हिते मुख़्तलिफ़ क़िस्म तरफ़नि जा ज़मींदार जेके आयल आहिनि। मक़सदु हिकिड़ो ई आहे त मुल्क जी तरक़ी जेका उहा कपह मां थींदी ऐं ज़मींदार जी मईशत बि कपह मां सुधरंदी। उनखे बहितर पैदावार में जेके मसइला अचनि था उन्हनि जा हल ॿुधाइण जी कोशिशि कंदासीं। आज यहाँ पे हम बायर पाकिस्तान के प्लेटफॉर्म पे मौजूद हैं और यहाँ पे हमने शहदादपुर और सांगड़ में ये सेमिनार किया काटन का। इसका मकसद ये है कि हम काटन की प्रोडक्शन के हवाले से यहाँ पे हमने बात करनी है और वो बात ये बेसिकली करनी है कि पाकिस्तान की जो रिक्वायरमेंट है तकरीबन 15 से 16 मिलियन बेल्स की है, जबकि हमारी प्रोडक्शन जो लोकल इस वक्त आ रही है वो 6 से 8 मिलियन बेल्स आ रही है। तो एक बहुत बड़ा शॉर्टफॉल है और उसकी वजह यही है कि हमारी पेस्ट मैनेजमेंट अच्छी नहीं होती, न्यूट्रिशन मैनेजमेंट अच्छी नहीं होती। लेकिन बायर पाकिस्तान के प्लेटफॉर्म पे हमारे पास एक अच्छा मरबूत प्रोग्राम है पेस्ट मैनेजमेंट का भी और न्यूट्रिशन मैनेजमेंट का भी। तो उस हवाले से आज हम इकट्ठे होने का मकसद ये है कि हम काश्तकार दोस्तों के साथ अपना बायर पाकिस्तान का प्रोग्राम शेयर करें कि किस तरह अपनी वो प्रोडक्शन को बढ़ा सकते हैं, न सिर्फ अपनी खुशहाली के लिए किरदार अदा कर सकते हैं बल्कि मुल्क का जो हम बायर वाला जो प्रोग्राम है माशाल्लाह ज़बरदस्त प्रोग्राम है। इतने ॿियूं कंपनियों भी अहिड़ा प्रोग्राम करण खपनि उन्हनि खे भी। ये इंटरनेशनल कंपनी है ऐं हिन जा जेके आहिनि सो ज़बरदस्त प्रोडक्ट्स आहिनि। जी मूविंटो है, ओबीरोन है, एम्बिशन है, ये प्रोडक्ट असां इस्तेमालु कंदा आहियूं, ज़बरदस्त है। मनस है, मैं बतौर ब्रांड मैनेजर बायर में काम कर रहा हूँ। इस सेमिनार का मकसद किसान भाइयों को जो है वो हम अपनी प्रोडक्ट के बारे में आगाही देना चाहते हैं ताकि वो इवेंचुअली अपनी पैदावार को बढ़ा सकें और जो है वो बेहतर मुनाफा ले सकें, क्योंकि मार्केट में बहुत सारे केमिस्ट्रीज़ हैं लेकिन बायर की जो केमिस्ट्रीज़ है वो रिसर्च ओरिएंटेड है। अगर वो तरीके से इस्तेमाल की जाएँ तो हम उससे किसान भाइयों की पैदावार और पाकिस्तान की तरक्की के अंदर बहुत पॉजिटिव जो है वो अमल कर सकते हैं। सर बिल्कुल असां बायर कंपनी जा थोरेता आहियूं। जीअं त हर माण्हू खे ख़बर आहे त बायर कंपनी मल्टीनेशनल कंपनी आहे ऐं इन जा माशाल्लाह पैकेज वग़ैरह न हूंदा आहिनि, पंहिंजी प्रोडक्ट ते ई तवजो ॾींदी आहे। अॼु ही ज़िले सांगड़ जे आबादगारनि जो हिननि मेलो सजायो आहे
ऐं पंहिंजा ज़रई जेके माहिर आहिनि उहे घुराए अथनि आबादगार पंहिंजा मसइला ॿुधाईंदा इशूज़ ॿुधाईंदा उन्हनि जा ही हल ॿुधाईंदा ऐं तजवीज़ूं ॾींदा ऐं असां तमामु घणा ख़ुशि आहियूं ऐं मुतमइन आहियूं इन कंपनी मां ऐं उमेद था कयूं त इनशाला हीअ आईंदा बि ही सुठी पंहिंजी प्रोडक्ट जेको आहे उहो जारी रखंदियूं।